गंबट खोड़ा में मोहरम जे 7 ॾींहं भी या हुसैन जूं सदाऊं बुलंद। KKD न्यूज़ नेटवर्क जे एफ़ज़े मुश्ताक मन्नारे जो पारां मिठे पानी जी सबील ऐं खोड़ा में घिटी घिटी में थधे पानी जूं सबीलूं क़ाइम। मरकज़ी इमाम बारगाह में 7 ॾींहं मोहरम जी मजलिस थी गुज़री। आलमन ऐं ज़ाकिरनि जो ख़िताब सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त, जंहिंखे मौलवी रियाज़ नजफ़ी, ज़ाकिर अहले बैत तौक़ी रज़ा शाह, मौलवी ज़मीर हुसैन अंसारी, ज़ाकिर अहले बैत वहीद अली महर ऐं ॿियनि ख़िताब कयो। ॿिए पासे खोड़ा शहर हिसास हुजण सबबि सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि, जॾहिं त वॾे तइदाद में रेंजर्स ऐं पुलिस जो गश्त पिणु जारी रहियो। सैयदन के रखे प्यासो नहा सिंध जो दरिया, सैयदन के रखे प्यासो नहा सिंध जो दरिया। पानी जे वद शाह जो असकर न कुसे हा, पानी जे वद शाह जो असकर न कुसे हा। मुसाफिर